अज सिंध शुगर लोक अदब तंज़ीम सलात जे हिन लाड़काने ज़िले जो अॼु तंज़ीमी दौरो आहे। मां तव्हांजी ख़िदमत में मरकज़ी सेक्रेटरी जनरल अब्दुलसत्तार मीरवर थो अर्ज़ु कयां। मुंहिंजे भर में ज़िले लाड़काने जो सदर उस्ताद निसार अहमद जोयो ऐं ज़िले लाड़काने जो जनरल सेक्रेटरी उस्ताद शहाबुद्दीन बोज़दार साहब। अॼु उस्ताद शहाबुद्दीन बोज़दार जे हिन उताक ते मौजूदु आहियूं ऐं अॼु हिन तंज़ीमी दौरे जे लाइ आया आहियूं, तंज़ीमी जाइज़ो वठण जे लाइ आया आहियूं ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो। इंशाअल्लाह हिकु हिकु बैत ॿुधंदासीं। उस्ताद शहाबुद्दीन हिकिड़ो बैत ॿुधायो। जी बाबा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं अर्ज़ थियो दीन मिट्टी आहे मिट्टी थींदे मिट्टीअ जो आहे मेहमान। फला तकूनन मिनल जाहिलीन नथी निसोरो नादान। कुल नफ्सन व ज़ाइक़तुल मौत थो फरमाए फुरकान। हिकु ॾींहुं वेंदे हलियो ही छॾे मुल्क मकान। हा गौस कुतुब वली बि थिया कठे कब्रिस्तान। तुंहिंजो बि पंध तेॾां हूं तोड़ खानी सदाए खान। साण न हलंदई संगती साथी न भाइर बिरादरान। अमल जी अॻियां ईंदई दोस्त खुली दफ़्तरान। पोइ शर्म में शहाबुद्दीन चयो ते कंध खणंदई कान। जे हली हिन हिदायत ते तूं धरे ॾिसे ध्यान त पोइ मौला महिरबान थींदई महशर वेल माफ़ीअ सां।